प्यारा दोस्तों साथियों ॾिसंदड़ो ॿुधंदड़ो सभिनि दोस्तनि खे सिक भरियो सलाम हुजे। दोस्तों खिलफुरी जी कहाणी जारी सारी आहे। हिन कहाणी जी पहिरों पार्ट तव्हांखे अॻु में ॿुधाए चुका आहियूं। ही ॿियो पार्ट तव्हांजे ख़िदमत में पेश ख़िदमत आहे। जेकॾहिं तव्हां हिन कहाणी जी अञा ताईं पहिरों पार्ट न आहे ॿुधो त असांजे यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं खे विज़िट कंदा। हिन कहाणी जी अलॻि प्लेलिस्ट बि असांजे यूट्यूब चैनल ते मौजूदु आहे। खिलफुरी परी जे नाले सां प्लेलिस्ट ते वञी ही कहाणी तव्हां मुकमल ॿुधी सघो था। दोस्तों गुज़िरियल पार्ट में असां कहाणी इतां ख़तमु कयोसीं त शहज़ादो ऐं छोकिरो उन बादशाही खे छॾे अची ॿिए बादशाही में पहुता। उते बि साॻी तरह हिननि हिकिड़े दुकानदार खे ॻोल्हे उनखे ॼाण ठाराइण जो हुकुम ॾिनो। हिकिड़े महीने में आलीशान माला तयारु थी वियो। शहज़ादी बि छोकिरे सां गॾु अची हुन जाइ में रहण लॻी। हितां असां कहाणी ख़तमु कयोसीं। अॼु वरी कहाणी हितां स्टार्ट थिए थो त छोकिरे जी ॿाराणी तबियत हुई सो जेकी बिलोर शहज़ादी खां लिकाए खयां हुअईं उन्हनि मां 2-3 खणी छोकिरनि सां रांदि कंदो हो। रोज़ानो उन बिलोरनि सां छोकिरनि सां रांदि कंदो हो। हिकिड़े ॾींहुं इतफ़ाक़ सां उन शहर जो शहज़ादो बि कोते अची निकितो। उन शहर जो बादशाह जो पुटु शहज़ादो बि हिननि वटि अची निकितो। तंहिं जो हिन छोकिरे वटि सुहिणा बिलोर ॾिठा से खाइण सां फुरे वियो। छोकिरे वटि सुहिणा बिलोर ॾिठईं 2-3 थपूं हणी छोकिरे खां बिलोर फुरे वरिता। छोकिरे शहज़ादी खे रोई अची दांह ॾिनी। शहज़ादी खे दांह ॾिनी जंहिं चयुसि ख़सीस बिलोरनि जे करे पियो रोईं, ॿिया खणी वठिजांइ। तंहिं ते छोकिरे चयो अहिड़ा बिलोर हिते मिलंदा ई कोन। ईअं चई ॿिया बिलोर जेके लिकाए रखिया हुअईं कढी अची शहज़ादी खे ॾेखारियईं। शहज़ादी जान खणी ॾिसे ही लालू आहिनि। उते शहज़ादी चयुसि चङो सुभाणे सुबुह जो बादशाह जे दरबार में वञी बादशाह खे सलाम करे हिकु पासो वठी बीही रहिजांइ। जॾहिं बादशाह तोखां पुछे तॾहिं ॿुधाइजांइ त आउं सौदागर जो पुटु आहियां, तव्हांजे शहर में अची रहियो आहियां। काल शहज़ादो मुंहिंजा बिलोर खणी वियो आहे, सा महिरबानी करे मूंखे वठी ॾियो। उहा ॻाल्हि सम्झाए ॿिए ॾींहुं शहज़ादे छोकिरे खे आलीशान वॻो ढकराए बादशाह ॾांहुं मोकिलियो। शहज़ादी ॿिए ॾींहुं छोकिरे खे हिकु बादशाही वॻो ढके बादशाह ॾांहुं मोकिलियो। छोकिरो हुरींदो अकलींदो सिधो बादशाह जे दरबार में आयो। बादशाह खे सलाम करे हिकु पासे थी बीही रहियो। बादशाह मुल्क में नओं माण्हू आयल ॾिसी हिन खां ख़बरचार पुछी। चई छोकिरा कर ख़बर कहिड़े कम सां आयो आहीं, केरु आहीं। छोकिरे खे जीअं शहज़ादी सेखारियो तीअं ॿुधायो। बादशाह खे चई त बादशाह सलामत, तव्हांजो पुटु मूंखां बिलोर खसे वियो आहे। बादशाही दरबार में वेठल अमीर ऐं वज़ीर हैरान थी विया। ही वरी केरु आहे जो शहज़ादे ते बिलोरनि जी दांह खणी आयो आहे। बादशाह छोकिरे खे चयो छोकिरा तुंहिंजा बिलोर मुंहिंजे पुटु खयां हूंदा त तोखे वठी ॾींदुसि, पर तूं पंहिंजा बिलोर सुञाणींदे या न। छोकिरे चयो हाओ साईं, छो न सुञाणींदुसि। अहिड़ा बिलोर तव्हांजे शहर में ईअं कोन हूंदा। शहर त ठहियो, तव्हांजे सॼे बादशाही में बि अहिड़ा बिलोर न मिलंदा। ईअं चई बचियल बिलोर बादशाह खे ॾेखारियईं। जेके 2-3 बिलोर छोकिरे वटि हुआ से खणी बादशाह खे ॾेखारियईं। बादशाह बिलोर ॾिसी इबरत में पइजी वियो, परेशान थी वियो। दिलि में चई बराबरि अहिड़ा बिलोर मुंहिंजे शहर में त छा पर मुंहिंजे बादशाही में बि कोन हूंदा। सो छोकिरे खां पुछई तूं ही बिलोर किथां आंदा आहिनि, जंहिं ते हिन सॼी ॻाल्हि करे ॿुधाईं। बादशाह खे चई बादशाह सलामत, मां हिकु तलाउ में पाणी पियां पियो, उते ई मूंखे बिलोर मिलिया। उते जाम बिलोर हुआ, मूं सिर्फ़ु 4-5 खयां आहिनि। बादशाह पोइ खेसि
शहज़ादे खे घुराए शहज़ादे खां बिलोर वठी छोकिरे खे ॾिना। उन ॾींहुं शाम जो वज़ीर बि घुमंदो फिरंदो अची हिननि जे मालात वटां लंघियो। उन वक़्तु शहज़ादी दरी में बीठी हुई त ओचितो वज़ीर जी नज़र वञी मतस पई। ओचितो वज़ीर जी नज़र वञी शहज़ादी ते पई। वज़ीर दिलि में ख़्यालु कयो त अहिड़ी सुहिणी सूरत त बादशाह जे मालात में जाॻाए। सो यकदमि बादशाह वटि आयो ऐं शहज़ादी जी सूंहुं जी तारीफ़ करे चवणु लॻो त तव्हीं खेसि पंहिंजे पुट लाइ राणी कयो। बादशाह बि वज़ीर जूं ॻाल्हियूं ॿुधी शहज़ादी ते अणे ॾिठो आशिक़ थी पियो। वज़ीर खे चयईं त वज़ीर अहिड़ी का अटकल कर जो शहज़ादी खे बिना कंहिं ज़ोर ज़बरदस्ती जो पंहिंजो कयां। वज़ीर चयो बादशाह खे चयईं त बादशाह सलामत हिकिड़ी अटकल आहे। मूं वटि बादशाह सलामत हिकिड़ी अटकल आहे। जेकॾहिं तूं उन अटकल ते हलंदे त पाण शहज़ादी खे माणे वठंदासीं। शहज़ादी सां गॾु जेको छोकिरो आहे उहो ॿुधायो वियो आहे त हिन उहे बिलोर हिकिड़े तलाउ तां लधा आहिनि। सो छोकिरे खे घुराए चओ त जे सचो आहीं त अहिड़ा बिलोरनि जो हिकिड़ो ताल आणे ॾिजां। जे न आणींदे त तोखे कूड़ ॻाल्हाइण जे ॾोह में माराए छॾींदुसि। पोइ पाण ई छोकिरे जो राज़ बि मालूम थी वेंदो ऐं शहज़ादी बि माणे वठंदासीं। जेकॾहिं छोकिरो सचो हूंदो त वञी बिलोरनि जी थाल खणी ईंदो। जेकॾहिं न खणी आयो त छोकिरे खे मारे शहज़ादी खे माणे वठंदासीं। जेकॾहिं छोकिरो बिलोरनि जी थाल खणी आयो त पोइ वरी ॿियो अटकल कंदासीं। बादशाह खे उहा सलाह ॾाढी वणी। वज़ीर जी ॾिनल सलाह बादशाह खे ॾाढी वणी। बादशाह चऊं तूं छोकिरे खे घुरा त पोइ हिन ॻाल्हि खे मां ॾिसी वठंदुसि। ॿिए ॾींहुं बादशाह छोकिरे खे घुराए हुकुम कयो त बिलोरनि जी थाल भरियल आणे ॾे। जे न आणींदे त फांसी ते चाढ़ियो वेंदे। छोकिरे वीचारे जवाबु ॾिनो उन जो जवाबु तव्हांखे सुभाणे ॾींदुसि। मां तव्हांखे तव्हांजे सवाल जो जवाबु सुभाणे ॾींदुसि। हिन टाइम मूंखे मोकल ॾियो त वञी घरां थी अचां। छोकिरो मोटी घर आयो ऐं ऊंधी मंझी करे सुम्ही पियो। शहज़ादी हैरान थी वई परेशान थी वई। सिधी हिन वटि आई छोकिरे वटि आई पुछी ख़ैर त आहे। जंहिं ते छोकिरे बादशाह वारी ॻाल्हि सजी करे ॿुधाई। चई बादशाह अहिड़ो सवाल कयो आहे त बिलोरनि जी थाल आणे ॾे। जे न आणींदे त तोखे फांसी चाढ़े छॾींदुसि। शहज़ादी चयो उहा कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। घोड़ो तयारु करे उहो साॻियो घस ॾिसंदो वञ। सो तूं जंहिं रस्ते सां आयो आहीं सा तोखां विसरंदो बि कोन। तंहिं करे तूं घोड़े जो रुॻो वाघ झलियो वेठि रहिजां। पाणी तोखे साॻे जाइ ते घोड़ो छॾींदो। पर बादशाह खे सुभाणे चइजां त ख़बर न आहे मूंखे केतिरा ॾींहं मुसाफ़िरी में लॻनि। तंहिं करे पोइ जी खाध खुराक जो बंदोबस्तु कयो। उते छोकिरो कुझु मुड़ी ख़ुशि थियो थोरो हमत भरियो थियो। ॿिए ॾींहुं बादशाह खे वञी चयईं। छोकिरो सिधो बादशाह वटि आयो। बादशाह सलामत खे चयईं त बादशाह सलामत आउं वञण लाइ तयारु आहियां पर मूंखे मुसाफ़िरी ते अलाए केतिरा ॾींहं लॻनि केतिरा महीना लॻनि। तंहिं करे पोइ जो खाध खुराक जो बंदोबस्तु कर त मां वञा। बादशाह संदसि उहा ॻाल्हि मञी ऐं शहज़ादी ॾांहुं 12 महीननि जो सौदो सामान ॾियारे मोकिलियो। छोकिरो शहज़ादी खां मोकिलाए घोड़े ते चढ़ी होरींदो हकलींदो तलाउ ॾांहुं रवानो थियो। जॾहिं तलाउ वटि पहुतो तॾहिं ख़्यालु कयईं त ॾिसां त हीउ बिलोर हिन तलाउ में किथां था अचनि। सो बारो हलणु लॻो। कुझु पंधु करण खां पोइ ॾिसे त तलाउ जे मुंहं में हिकिड़ी कसी आहे जंहिंमां बिलोर वहंदा पिया अचनि। छोकिरो उन वाटर जे कप ॾेई अॻिते हलंदो रहियो। कुझु पंधु करण खां पोइ हिकिड़ो कोट ॾिसण में आयुसि। उन वाटर जे कप में हिन कुझु पंधु कयो त अॻियां हिकिड़ो
कोट हिन खे ॾिसण में आयो। जॾहिं हिन खे कोट ॾिसण में आयो जंहिं मां वाट पई निकिती, कोट तमामु ऊन हो पर हिन खे उन जो को दरवाज़ो ॾिसण में कोन आयो। नेठि छा कयईं जो उन वाट जे कपर मां अंदरि कोट में लंघी वियो। छा ॾिसे त हिकिड़ो सुहिणो मालात आहे जंहिंजे विच में हिकिड़ी चकी ते हिकिड़ी सुहिणी औरत जी सिसी रखियल आहे, जंहिं मां रत जा फुड़ा टिमी उन वाट में पई पिया, जंहिंजे बदिले बिलोर थी ठहिया। हेॾां होॾां निहारी त हिकिड़ी खट ते कंहिं औरत जो धड़ ॾिसण में आयसि। छोकिरो दिलि जले मालात खे घुमणु लॻो। घुमंदे फिरंदे हिन खे हिकिड़ी उबती रखियल पटी ॾिसण में आई, हिकिड़ी ऊंधी तख़्ती ॾिसण में आई। छोकिरो उन पटी खे सिधो कयो, उन तख़्ती खे सिधो कयो त चकी मां सिसी उॾामी अची धड़ सां लॻी ऐं मोअल औरत जीरी थी वई। उते छोकिरो ॾाढो ॾिनो, जंहिं ते औरत चयो, छोकिरा तोखे कहिड़ी खुटी खंयो आहे जो हिते मौत जे मुंहं में आयो आहीं। भॼी वञ न त इजो तो देव अचे तोखे बि पूरो करे ऐं मूंखे बि। उते मुड़ी हमरा हमत ॿधी चयईं, उहा ॻाल्हि छॾ, बाक़ी इहो ॿुधा तव्हां सां हीअ हालत कीअं कई आहे। उन औरत ॿुधायो त छोकिरा आऊं हिकिड़ी बादशाह जी धीउ आहियां, मुंहिंजो नालो लाल परी आहे। हिते मूंखे हिकिड़ो देह ज़ोरी खणी आयो आहे, चवे थो त मूंसां शादी कर, पर आऊं हिन पलीत सां शादी खां इनकारी आहियां। उन करे देह जादू जी पटी जी ज़ोर ते मुंहिंजी सिसी धड़ खां धार करे वेंदो आहे। शिकार खां मोटी अची मूंखे जीअरो करे शादी लाइ ज़ोर कंदो आहे। हींअर हू अचण वारो आहे, तंहिं करे उहा पटी साॻी जाइ ते उबती करे रखी छॾ। तूं बि किथे वञी लिक, वरी देह जे वञण खां पोइ अचिजांइ ऐं पोइ जेका तुंहिंजी मर्ज़ी हूंदी ईअं कंदुसि। छोकिरे पटी उबती करे त लाल परी जी सिसी उॾामी वञी चकी में पई ऐं पाण वञी बाग़ में हिकिड़े घाटे ॿूड़े में लिकी वेही रहियो। थोरी देरि खां पोइ ओचितो तूफ़ान लॻो, फुड़ फुड़ पई ऐं पोइ गोड़ थियो। देह बि आदम बू कंदे अची कड़को कयो। हेॾां होॾां निहारी पर माण्हू छेड़ो हिन खे ॾिसण में कोन आयो। देह खे को बि आदमज़ाद ॾिसण में कोन आयो, तंहिं करे कावड़ जी मालात में वियो। पटी खे सिधो कयईं त लाल परी जीअरी थी उथी। देह हिन खे कावड़ जी पुछियो, लाल परी खां पुछी, मूंखे अॼु हिते माण्हू जी धप पई अचे। तॾहिं लाल परी चयसि, छितो त कोन थियो आहीं, तो 12 कुहनि में को माण्हू कोन छॾियो आहे, बाक़ी मुंहिंजी धप तई अचे त मूंखे खणी खाओ त जिंद छुटे। उहो ॿुधी देह खणी माटकियो ऐं वेठो हिन खे मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं ॿुधाइण, पर लाल परी पूरो मुंहुं ई कोन ॾिनुसि। देह खे जो कावड़ आहे सो तख़्ती ऊंधी करे वेंदो रहियो। देह जे वञण खां पोइ छोकिरो निकिरी आयो, अची तख़्ती सुबती करे लाल परी खे जीअरो कयईं। छोकिरे दिलि ई दिलि में लाल परी खे उन क़ैद मां छॾाइण जो फ़ैसिलो कयो। सो यकदमि चयईं, उथी मूंसां गॾिजी हल। पर लाल परी चयसि, आऊं तोसां गॾिजी हलंदुसि त देह अची ॿिन्हिनि खे मारे छॾींदो। छोकिरे खे उहा ॻाल्हि दिलि सां लॻी। लाल परी जी ॻाल्हि दिलि सां लॻी। ख़्यालु कयईं, जेसि ताईं देह जीअरो आहे तेसि ताईं हितां निकिरणु मुश्किल आहे। हाणे का अहिड़ी अटकल कजे जंहिंसां नांग बि मरे ऐं लट बि न भॼे। उहो ख़्यालु करे छोकिरे लाल परी खे चयो त शहज़ादी, जेकॾहिं तूं कंहिं अटकल सां देह खां उन शइ जो पतो कढीं जंहिंमें संदसि साह आहे, पोइ आऊं तोखे सवलाई सां देह खे मारे तोखे हिन क़ैद मां छॾाए सघंदुसि, न त सॼी जुमार तूं देह जे क़ैद में हूंदे। लाल परी चयो, उहो कमु मुंहिंजो। अञा इहे ॻाल्हियूं पई कयूं त देह जे अचण जो आवाज़ु थियो। छोकिरे यकदमि तख़्ती ऊंधी करे लाल परी खे मारे पाण साॻी जाइ ते वञी वेठो। एतिरे में देह मींहुं वाह कंदो अची कड़को कयो। दस्तूर मूजिबि परी खे उथारियईं।
लाल परी खे उथारियईं। अॼु लाल परी बि देह सां मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं करणु लॻो। देह वीचारो जो लाल परी जे मिठनि ॻाल्हियुनि जो हमेशह सिकायल हो, सो लाल परी खे ख़ुशि ॾिसी वाछूं टिड़ी वियसि, नासूं हणणु लॻो। नेठ परी पुछियसि, ए देह, हयाती ते को भरोसो ई कोन्हे। सुभाणे तोखां को ॾाढो देह अचे तोखे मारे वञे त पोइ आऊं कीअं हूंदुसि। ते बि मौज में हो। तंहिं लाल परी खे चयो, शहज़ादी, मुंहिंजो साहु हिन कोठी में पूरियल चतू में आहे। जेसि ताईं उहो न मरंदो तेसि ताईं आऊं जीअरो हूंदुसि। उहा ख़बर कंहिंखे बि कान्हे, तंहिं करे तूं को बि फ़िकर न कर। कुझु वक़्तु किचारणी करण खां पोइ देह ख़ुशि थी तख़्ती ऊंधी करे हलियो वियो। देह जे वञण खां पोइ छोकिरो आयो ऐं तख़्ती सिधी करे लाल परी खे जीअरो कयईं। पोइ ॿिन्हिनि ॼणनि गॾिजी महाराज जे कोठनि मां चतू वारो पिंजरो ॻोल्हे हथु कयो। सही संभरी तयारु थी विया। कोट मां निकिता। घोड़ो त अॻे तयारु बीठो, तंहिंखे झलण जो देरि हो। ही सवार थिया अञा कुझु पंधु मस कयूं त छोकिरे खे बिलोरनि जी ताल यादि पियो। लाल परी खे चयईं, जंहिं कम सां आऊं आयो आहियां सा त कोन थियो आहे। मूं बादशाह सां वाइदो कयो हो त पूरो करिणो आहे। लाल परी चयसि, आऊं जो तोसां गॾु आहियां। पोइ बिलोरनि खे छा कंदे? हलंदे हलंदे चतू वारे पिंजरे खे ओचितो लोॾो अची वियो। जंहिं चतू जे पिंजरे में देह जी साह हो, उनखे ओचितो लोॾो आयो त हुते वरी देह खे वॾो झटको आयो। तंहिंखे पक थी अॼु ख़ैरु कोन्हे। उते देह खे पक थी अॼु त ख़ैरु ई कोन्हे। सो मींहुं वाव करे मुठूं भीड़े वठी भॼणु लॻो। जॾहिं कोट खे वेझो पहुतो तॾहिं लाल परी ऐं छोकिरे खे पिंजरे समेत वेंदो ॾिठईं। सो एकारे कावड़जी हिननि ते हमिलो कयईं। उते छोकिरे बि चतू खे पिंजरे मां कढी हथ में झलियो। जीअं देह वेझो आयो तीअं चतू जी हिकु खंभराटी भञी छॾियईं त देह जी बि हिकु टंग ऐं ॿांह भॼी पियो। पर देह रिड़ंदो रिड़ंदो उन ॾांहुं आयो। अञा बि वेझो आयो तॾहिं छोकिरे चतू जी ॿी बि खंभराटी भॼी छॾियो। देह जो ॿियो पासो चट थी हेठि किरी पियो। पर देह तॾहिं बि रिड़ंदो आयो। नेठि छोकिरे चतू जी सिसी खे मरोटो ॾेई सिसी भञी छॾियईं त होॾां देह जी कंध भॼी पियो। उते ई चतू वांगुरु फतकी फतकी मरी वियो। हाणे ही ॿई ॼणा ॿेउना थी घोड़े ते चढ़ी अची पंहिंजे जाइ ते रहिया। दोस्तो, ही कहाणी जारी सारी आहे। हिन कहाणी जो ॿियो बेसो तव्हांखे ॿुधाए चुका आहियूं। अञा ताणी हिन कहाणी जा अलाए केतिरा पार्ट थी वञनि। इन जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे विज़िट कंदा ऐं हिन कहाणी जी अलॻि प्लेलिस्ट बि असांजे यूट्यूब चैनल ते मौजूदु आहे। प्लेलिस्ट ते वञी ही कहाणी तव्हां मुकमल ॿुधी सघो था। दोस्तो, असांजे यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं खे सब्सक्राइब कंदा। दोस्तो, मिलंदासीं नए पार्ट में। हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।